मोहतरम अब्दुल करीम अब्द कुंभर इंतहाई अदब दोस्त ऐं सबा जो शाइर आहे। पाण पंहिंजे किताब रब चाहे मन चाहे में लिखियो आहे त शेख सैदी रहमतुल्लाह अलैह खे हज़रत हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में शेर लिखण करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ख्वाब में ज़ियारत थी। बलगल ओला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लु अलैहि व आलिही। मूं बि उहो सोचे हीअ जुस्तजू कई आहे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सना ख़ाननि में मुंहिंजो बि शुमार थी वञे। महिरबान महशर जे मैदान में मूं ते रब गफ़ार थी वञे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद व अला आलि सय्यदना मुहम्मद व बारिक वसल्लम। सदन नैतिया कलाम रहतुल लफ्ज़ में आॾो पेश कजे थो। पाण लिखनि था, ख़ुशबू बणियो पघरा वाखाण कयां कहिड़ी, सजदो कयो शजरा वाखाण कयां कहिड़ी। महबूब जो ॾेई वास्तो आदम दुआ घुरी, बख़्शिश जो खुलियो दर वाखाण कयां कहिड़ी। बूजहल अॻियां आयो मुठ में छाहे ॿुधायो, कलमूं पढ़ियो पथरा वाखाण कयां कहिड़ी। आंगुर जे हिक इशारे ॾिठो जहान सारे, टुकड़ा थियो कमरा वाखाण कयां कहिड़ी। सिद्दीक़ लक़ब माणियो ज़िन्नूरैन ताज पातो, सिद्दीक़ लक़ब माणियो ज़िन्नूरैन ताज पातो, कोई बणियो बबरा वाखाण कयां कहिड़ी। उमर नबीअ जो दुश्मन बणिजी वियो मोसन, केॾो दुआ असर वाखाण कयां कहिड़ी। हीणा जॾा सारा मिसकीन सभु वेचारा, बाज़ी खटी बदरा वाखाण कयां कहिड़ी। बेकार सफ़ा बंजर दिलियूं आबाद थी वियूं, रहमत वसियो ककरवा वाखाण कयां कहिड़ी। ॿिया खोड़ मौजज़ा पर वॾो मौजज़ो इहो, ॿिया खोड़ मौजज़ा पर हिकु मौजज़ो इहो, क़ुरान घर घर वाखाण कयां कहिड़ी। किन भरी ग़ुलामी के कोन थिया सलामी, क़िस्मत सॼो चकर वाखाण कयां कहिड़ी। पापनि में ॾे सारो महबूब दुआ कारण, बंद अज़ाबे दरा वाखाण कयां कहिड़ी। आजिज़ ॿुधाए आख़िर छा शान मुस्तफ़ा जो, वाखाण कई परवरा वाखाण कयां कहिड़ी। अल्लाह ख़ुशि थिए थो पढ़िजे दुरूद जेकर, ॾींदो वॾो अजर वाखाण कयां कहिड़ी। ऐं मक्ता अर्ज़ अब्द भाग वारो अहमद जो उम्मती आ, अब्द भाग वारो अहमद जो उम्मती आ, अल्लाह जो शुक्र आ वाखाण कयां कहिड़ी। ख़ुशबू बणियो पघरा वाखाण कयां कहिड़ी।